मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में सही नसवार ॾियणु कीअं आई? रोज़े जी हालत में नसवार ॾियण सां रोज़ो फासिद थी वेंदो आहे। इहो ईअं सम्झो नसवार खे वात में रखणु क़ाइम मक़ाम खाधे खे वात में रखण जे मुतरादिफ़ आहे। कोई बि बंदो रोज़े जे अंदरि नसवार खे जेको आहे कंहिं क़िस्म जी काई बि इजाज़त न आई त नसवार खे जेको आहे वात में रखे, नसवार खे वात में जीअं जो रखंदो त उनजो रोज़ो जेको आहे फासिद थी वेंदो। छाजे करे अल्लाह ताला हिकिड़ो महीनो रोज़नि खे जेको आहे फ़र्ज़ु कयो आहे, तमामु अहिड़ियुनि शयुनि खां मुस्लमान जेको आहे बचण जी कोशिशि करे ऐं अल्लाह ताला जे रज़ा खे जेको आहे बंदो वसूल करण जी कोशिशि करे। बाक़ी अहिड़ी ख़ुराफ़ात खां ऐं अहिड़े नामुनासिब अमलनि खां हर हिकु मुस्लमान बचंदो रहे। ऐं ख़ासि करे जेके बि नसवार ॾियनि था त उहे कोशिशि कनि सिर्फ़ु हिकिड़ो ई महीनो आहे। इन खां बाद में बिलफ़र्ज़ हिकिड़ो अमल त जेको आहे बहितर न आहे, मां कंहिंखे तरक़ीब नथो ॾियां त बाद में तव्हां नसवार ॾींदा रहो, पर इन खां बाद में रमज़ान जे महीने जे अंदरि क़दुरु कयो वञे। छाजे करे त अल्लाह ताला रोज़नि जे अंदरि इंसान जी मग़फ़िरत रखी आहे ऐं रोज़नि जे अंदरि अल्लाह ताला इंसान जी भलाई रखी आहे। त रोज़ो जेको फ़ाइदो जेको मिलंदो न, उन रोज़े जो उहो तव्हां इंसान खे मिलंदो। इन रोज़े जो फ़ाइदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे कंहिं क़िस्म जो कोई न मिलंदो आहे। इन रोज़े जो फ़ाइदो तव्हां इंसान खे मिलंदो आहे त तव्हांजा गुनाह जेको आहे माफ़ु थींदा ऐं तव्हांजे लाइ आख़िरत जो मंज़िल जेकी आहे उहा आसान थी वेंदी। त अहिड़ियुनि तमामु शयुनि खां मुस्लमान बचण जी कोशिशि करे।